ऐं मूंखे इहा बि खुश नसीबी नसीब अथव जो मुंहिंजो ही जेको साॼो हथ आहे न, इहो मुंहिंजो साॼो हथ मदीने वारे साईं जे हथ सां जुड़ियल आहे। मदीने वारे साईं फरमायो आहे मन साफ़नी औ साफ़ मन साफ़नी इला यौमिल क़ियामह दखल अल जन्नह। जे मुंह मोहम्मद सां मुसाफ़ो कयो हथ में मिलायो, या वरी उन्हे सां मिलायो जे मुंह सां मिलायो, या उन्हे सां मिलायो जे मुंह सां हथ मिलाइण वारे सां मिलायो क़यामत ताईं। मुंहिंजो ही हथ मुंहिंजे उस्ताद सैयद मोहम्मद अलवी सां मिलियल आहे। उन्हनि जो हथ पंहिंजे वालिद पंहिंजे उस्ताद जे हथ सां मिलियल आहे। उन जो पंहिंजे उस्ताद सां वटि सनद मौजूद आहे, मुकम्मल सनद। तव्हांजो इहो हथ मुसाफ़े जो मदीने वारे साईं सां जुड़ियल आहे। इला यौमिल क़ियामह क़यामत ताईं। साईं फरमाइनि था जे इहो हथ सां मिलायो न दखल अल जन्नह, वो जन्नत में दाख़िल थींदो। निंदण का ना आहियूं असांजे मुखालिफ़ खे ॿुधाए छॾिजो त असांखे निंदण को न सम्झिजाए। असां धणिक आहियूं ऐं असां जन जी ग़ुलामी जो पट्टो पातो आहे, उहे असांखे न छॾियो अथनि न छॾी हिते बि हुते बि। फ़क़ीरो जेकॾहिं अॼु तव्हांजो हथ मुंहिंजे मुर्शिद जे खानवादे सां हथ मिलियल आहे न, त इहो हथ तव्हांजो धुर धणियुनि ताईं